नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है न वक्त ठुलो मां खबर ॾींदा ठुलो घुरे तो मिठो पानी मिठे पानी की स्कीम में थियल करप्शन ऐं पानी स्कीम मुकम्मल न थियण खिलाफ़ जदोजहद एक्शन कमेटी ठुलो पारां गुज़िरियल 22 महीननि खां प्रेस क्लब अॻियां एहतजाज जारी। एहतजाज में शहरनि की शिरकत चूंडियल नुमाइंदनि खिलाफ़ सख्त नारेबाज़ी। इन हवाले से वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे ठुलो मां अवामी न्यूज़ रिपोर्टर नबी बख्श बलोच पंहिंजी न रिपोर्ट में। जी बिल्कुल असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ठुले प्रेस क्लब जे साम्हूं जिते जिदोजहद कमेटी गुज़िरियल 2 साल खां वठी मिठे पाणी लाइ सरापा एहतजाज या हिते उनजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि हिते कोई तारीफ़ न आहे अचे तो उन ॻाल्हि ॿोल पुछा के वधीक उनजो छा चवणु आहे। शहरवासी जिदोजहद एक्शन कमेटी जी तरफ़ां 2 सालनि खां वठी एहतजाज हले थो पियो मिठे पाणी जे लाइ, पर हितों जे नाल करप्ट ऑफिसरनि MPA नाल हुकुमराननि ऐं पीपल्स पार्टी जे करप्ट ऑफिसरनि मां काई उमेद नथा सम्झूं त मिठो पाणी ठुल वारनि खे मिलंदो। तंहिंजे करे असीं ठुल वारा पंहिंजी हिमत पाण कयूं पिया त हींअर जेको आहे सो इलेक्शन बलदियाती चए थी शहर वारा सभु असां सां गॾु आहिनि ऐं हींअर असां बलदियाती इलेक्शन में हिसो वठंदासीं। इन्हनि नाल MPA MLA खां असां बि काई मिठे पाणी जी उमेद कोन्हे। हू सिर्फ़ु असांजा ताड़ियूं वेठा आहिनि त हिन मिठे पाणी जे जेके रहियल पैसा आहिनि उहे कीअं कढूं उन्हनि जे लाइ कीअं बिब भरियूं, उहे सिर्फ़ु इन में गुम आहिनि। बुख बदहाली ऐं महांगाई खे त मुंहुं ॾेई उन खां बग़ैर जी सघे थो, लेकिन मिठे पाणी खां जेको आहे सो नथो जी सघे। MPA साहब चए थो त जेको आहे सो फुल फंडिंग थी चुकी आहे मिठे पाणी जी स्कीम जी, पर कम तो को भी न थियो आहे। अचो मां तव्हांखे ॾेखारियां त तव्हां जेके पाइप तव्हांजे ठेकेदारनि जेके जिते पूरिया आहिनि ॻोठ मज़ारी खान आहे या ऊदी आहे, उते काफ़ी जॻह ते पाइप सिर्फ़ु रखिया विया आहिनि, उन्हनि खे वेल्ड ई न आहे कयो वियो। असीं जेको आहे सो जिदोजहद एक्शन कमेटी जे प्लेटफॉर्म तां मुसलसल जेको आहे 2 सालनि खां सरापा एहतजाज आहियूं ऐं MPA साहब चए थो त तव्हां सियासत पिया कयो। हाँ, MPA साहब खे असीं ॿुधाइणु चाहियूं था त असीं सियासत कयूं पिया, अवामी सियासत कयूं पिया ऐं असीं पंहिंजा हक़ घुरण वारी सियासत कयूं पिया। इहो गुनाह न आहे ऐं असीं जेको आहे सो तव्हां जेको आहे असांखे सियासत चई करे तव्हां पंहिंजो पाण खे करप्शन में मुलवस सम्झायो था। असीं जेको आहे सो एहतजाज कयूं था त असांजी जेका मिठे पाणी जी स्कीम आहे 2012 में जेका मरहूम MPA मीर हसन खान खोसो जेका मंज़ूर कराई मेगा प्रोजेक्ट जे नाले सां, उहा तव्हां हड़प करणु चाहियो था ऐं शहरी तव्हांखे हड़प करणु न ॾींदा ऐं शहरी जेको आहे सो तव्हांजो घेराव कंदा ऐं मिठे पाणी जी स्कीम वठी रहंदा। असीं आला हुकाम खे मुतालबो था कयूं जेको आहे सो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सिंध जे वॾे वज़ीर ऐं जेको आहे सिंध हुकूमत खां त जेका मिठे पाणी जी स्कीम आहे 2012 में ठुल वारी, त उन जी तहक़ीक़ात करे जेके करप्शन में मुलवस चूंडियल नुमाइंदा आहिनि या पब्लिक हेल्थ जा ऑफिसर आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे कैफ़े किरदार ताईं पहुचायो वञे। 23 खां सरापा एहतजाज बणियल आहिनि उन ज़ुल्म के ख़िलाफ़, उन जबिर के ख़िलाफ़, उन ॾाढ के ख़िलाफ़, उन उरह ज़ुराई के ख़िलाफ़ जेके उरह ज़ुरायूं हितां जा चूंडियल नुमाइंदा गुज़िरियल केतिरनि सालनि खां कंदा रहिया आहिनि। असां सभिनी तंज़ीमनि सभिनी पार्टियुनि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त ठुल जी जेका स्कीम आहे मिठे पाणी जी उहा असांखे ॾिनी वञे, जंहिंजे नतीजे में ठुल जा तक़रीबन 90,000 माण्हू खारो पाणी पीअण ते मजबूर आहिनि ऐं ठुल तालुके जा लखी माण्हू जेको आहे न ॿाढ़ो पाणी खारो पाणी पीअण लाइ मजबूर आहिनि, जंहिंजे करे ठुल जा हज़ार ई माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में जेको आहे मुब्तला थी चुका आहिनि। असां MPA साहब खे चऊं था तव्हां जेके ॿाहिरि वेही करे ग़लति बयानी करे रहिया आहियो, महिरबानी करे ठुल प्रेस क्लब में अची करे क़ौमी कारकुन जे साम्हूं ॻाल्हायो त आख़िर मिठे पाणी जी स्कीम बि ठुल जे माण्हुनि खे मिलंदी या न मिलंदी। ऐं असां इहो वचन करे निकिता आहियूं त आंधी हुजे, गर्मी हुजे, सर्दी हुजे, झुड़ हुजे या मींहुं हुजे, जेसि ताईं ठुल जे माण्हुनि खे मिठे पाणी जी स्कीम मुकम्मल थी न मिलंदी तेसि ताईं असांजो हीउ एहतजाज जेको आहे ओसि ताईं जारी व सारी रहंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।